अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। जेकॾहिं हिन वक़्त ताईं अव्हां असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई सब्सक्राइब करियो, लाइक करियो ऐं शेयर करियो। आम्ही ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 27 डिसंबर 2025 छंछर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अव्हांजी ख़िदमत में हाज़िर अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। PIA जी निजकारी, फ़ौजी फर्टिलाइज़र बि ख़रीदारनि में शामिल, ख़ानगाहनि पुठियां कंहिंजो हथ, कंपनियूं साम्हूं अचण लॻियूं। कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान पारां PIA खे ख़ानगाहनि जी मज़मत। इदारा ॿुधाइनि त संदन कम मुल्क जी हिफ़ाज़त आहे या कारोबार। वरड़ सिंधी कांग्रेस पारां साईं GM सैद जी सालगिरह भरपूर नमूने मल्हाइण जो ऐलान। जी दुरेशावार सैद जी वरसी कोटड़ी में जलसो। सैयद ज़ैन शाह ख़िताब कंदे चयो त सिंध जे वसीलनि ते धाड़े ख़िलाफ़ मज़ाहिमत जो सॾु ॾियूं था। तहरीक इंसाफ़ जो बरतानिया में एहतिजाज, आर्मी चीफ खे मुबियना धमकी, पाकिस्तान पारां कार्रवाई जो मुतालबो। ॾोह थियो आहे त सबूत ॾियो बरतानिया। बदामनी नामंसूर। जसकम आरिसर जे अॻवाननि मुतालबो कयो आहे त फज़ीला सरकी ऐं प्रिया कुमारी खे बाज़ियाब करायो वञे। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। PIA खे ख़ानगाहण वारे मामले जूं हक़ीक़तूं साम्हूं अची रहियूं आहिनि। PIA खे ख़ानगाहण जे पहिरें ॾींहुं ॿुधायो पियो वियो त आरिफ हबीब ग्रुप 75% शेयर जी ॿोली लॻाए ख़रीदार बणिजी वियो आहे। आरिफ हबीब ग्रुप पारां 135 अरब रुपया लॻाए PIA खे ख़रीद कयो वियो, जॾहिं त हाणे इहा ॻाल्हि पिणु साम्हूं आई आहे त फ़ौजी फर्टिलाइज़र कंपनी पिणु हबीब ग्रुप जो हिसो बणिजी वई आहे। जॾहिं त आरिफ हबीब ग्रुप पारां ॿुधायो वियो आहे त आरिफ हबीब जे इंतिज़ामी ढांचे में फ़ौजी फर्टिलाइज़र जी शमूलियत सां इदारती पेशेवराणियुनि सलाहियतुनि में इज़ाफ़े जी उमेदु आहे। सियासी समाजी अॻवाननि पारां चयो वियो आहे त आरिफ हबीब कंपनी सां फ़ौजी फर्टिलाइज़र कंपनी जो शामिल हुजणु केतिरनि ई हक़ीक़तनि खे ज़ाहिर करे थो। अॻवाननि इहो पिणु चयो आहे त पाकिस्तान एयरलाइन जी निजकारी पुठियां ॿियूं धुरियूं आहिनि जेके हाणे ज़ाहिर थी रहियूं आहिनि। जॾहिं त आरिफ हबीब सां गॾोगॾु फ़ातिमा फर्टिलाइज़र पिणु निजकारी वारे मामले में शामिल आहे। तहरीक इंसाफ़ पारां पिणु निजकारी वारे मामले जी मज़मत कई वई आहे ऐं हुकूमत खे शदीद तनक़ीद जो निशानो पिणु बणायो वियो आहे। तहरीक इंसाफ़ जे अॻवान शौकत यूसुफ़ज़ई चयो आहे त हिन फ़ैसिले ते दिलि रत जा ॻोढ़ा ॻाड़े थी। सॼी दुनिया में क़ौमी असासनि जो तहफ़ुज़ कयो वेंदो आहे, पर पाकिस्तान में नाअहल हुक्मरान करप्शन जे करे क़ौमी इदारनि खे ज़वाल तरफ़ धिके रहिया आहिनि। शौकत यूसुफ़ज़ई चयो त PIA जहिड़े क़ौमी इदारे खे विकिरो करणु सिर्फ़ु हिकु इदारे जो मामिलो न आहे, पर हिकु ख़तरनाक शुरूआति आहे, जंहिंखां पोइ वधीक क़ौमी इदारनि खे विकिरो कयो वेंदो। हुन वधीक चयो त क़ौमी इदारा अवाम जी अमानत हूंदा आहिनि। उन्हनि जी तबाही या उन्हनि खे विकिरो करण में मुलविस माण्हुनि जो एहतिसाब थियणु घुरिजे, जिन जे ग़लति पॉलिसियुनि, बदइंतिज़ामी ऐं करप्शन जे करे इदारा ख़सारे में विया। हुन मुतालबो कयो त PIA समेत ॿियनि क़ौमी इदारनि जे मामलनि जी शफ़ाफ़ जाच कराई वञे, ज़िम्मेवारनि खे क़ानून जे कटहरे में आंदो वञे। कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जे अॻवान इमदाद काज़ी पिणु PIA खे ख़ानगाहण वारे मामले जी मज़मत कंदे चयो आहे त इदारनि जो कमु सरहदनि जी हिफ़ाज़त करणु आहे।
उहे मुल्क जी हिफ़ाज़त कनि। हुन वधीक चयो त इदारा ॿुधाइनि था उन्हनि जो कमु कारोबार करणु आहे या सरहदनि जी हिफ़ाज़त। दोस्तों और साथियों, बहुत अफसोस की बात है कि हमारे मुल्क के अहम इदारे जिससे मुल्क के मफादात, मुलाजमीन के मफादात और आम शहरियों के मफादात वाबस्ता थे, पाकिस्तान इंटरनेशनल एयरलाइन को बेच दिया गया। और बेचा कैसे गया? बेरहमी से, कि कुल 10 अरब और पैंतरा ये रखा गया कि 135 अरब में बोली लगी है। भाई 135 अरब में 125 अरब आप नए मालकान को कह रहे हैं कि वो आपके हवाले करेंगे ताकि इसको डेवलप करो, तो आपने बेचा क्यों? अगर इसे डेवलप करना था तो खुद डेवलप करते, उनको पैसे क्यों दे रहे हो? सीधी सीधी बात कहो कि 10 अरब रुपए में बेचा है। और 10 अरब में क्यों बेचा गया जबकि इससे ज़्यादा पहले बोली लगी और इस बिड में भी लगी, तो उनको क्यों नहीं दिया गया? सिर्फ 125 अरब रुपए का नंबर शो करना था और फ्रंट मैन रखा गया हबीब ग्रुप को, हबीब कंसोर्शियम को। असल पीछे फौजी फाउंडेशन है। फौजी फर्टिलाइजर कंपनी इसकी मेन शेयर होल्डर है। इसकी मानी ये इदारा पाकिस्तान के जनरलों ने खरीद लिया। अरे भाई, आप इस मुल्क की हिफाजत के इदारे हैं या कारोबार इदारे हैं? इस मुल्क को सियासतदानों, हुक्मरान तबकात के सियासतदानों ने लूटा, खाया, इदारे बनाए। एक मामूली सी एक शुगर मिल से 21 शुगर मिलों तक पहुंच गए। 500-600 एकड़ की जमीन से लाखों एकड़ जमीन के मालिक बन गए। इसी तरह दूसरे एक लोहे की छोटी सी भट्ठी से सियासत और रियासत के कारोबारी मामलात के जरिए उन्होंने खरबों रुपए की प्रॉपर्टी बनाई। मेरे दोस्तों, बिल्कुल उसी तरह ये इदारा भी चंद जनरलों के मफाद के लिए, बज़ाहिर तो कहा जाता है कि शहीदों के मफाद के लिए है, लेकिन ये इन जनरलों के मफाद के लिए है। कौन सा इंसाफ की बात है? कौन सी इस मुल्क के अंदर कि फलां भी गद्दार है, फलां भी गद्दार है? तो भाई, सबसे बड़े मुल्क के वफादार आप हैं। अगर आप इदारे नहीं चला सकते तो रियासत किस काम की है? आप तो सिक्योरिटी भी नहीं चला पा रहे। ये रोज़ाना बलूचिस्तान में ट्रेन को बंद कर देना, बलूचिस्तान में ट्रैफिक को बंद कर देना और सियासी मसले को फौजी ऑपरेशन से हल करने की कोशिश करना, जिसके नतीजे में हालात मजीद ख़राब होते जा रहे हैं। इन ख़राब हालात के बावजूद ईरान से, अफ़गानिस्तान से स्मगलिंग जारी है। उस स्मगलिंग को रोकना किसकी जिम्मेवारी है? बॉर्डर पर कौन बैठा हुआ है? इसी तरह पख्तूनख्वा में आए दिन जो दहशतगर्दी की कार्रवाइयाँ होती है, जो लोग मारे जाते हैं, और ये जो जिहाद बिजनेस शुरू किया गया था, उसके असरात जो पाकिस्तान भुगत रहे, उसका जिम्मेवार कौन है? उसे क्या कहें कि वो मुल्क के वफादार हैं। मुल्क के वफादार पख्तून अपने वतन के लिए लड़ रहे हैं, बलोच अपने वतन के लिए लड़ रहे हैं, सिंधी अपने वतन के लिए लड़ रहे हैं। और हर एक कौम का एक वतन है। पाकिस्तान हमारा मुल्क है। उस मुल्क से वफादारी तब होगी जब उस वतन की हिफाजत की जाएगी। हमारा मुल्क हमारे वतन की हिफाजत करेगा। अगर हमारे वतन के इदारे इस तरह बेचे जाएंगे, हमारे मुल्क के इस तरह इदारे बेचे जाएंगे, और एक मखसूस टोला, एक अशराफिया बन चुकी है, जनरलों का टोला है, सिविल ब्यूरोक्रेट्स का टोला है, और जागीरदार और सरमाएदारों का टोला है। उन्होंने मिलकर एक काकटेल बनाया है और मुल्क की वसाइल को लूट रहे हैं। हम कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान इसकी मजम्मत करती है। PIA के मुलाजमीन ने क्या कसूर किया? हाँ, इदारों का जायज़ा लें कि तमाम इदारे उसकी तारीख उठा के देख लें जब उन पर कोई रिटायर्ड जनरल या इन सर्विस जनरल आके बिठाया, वो इदारा बैठता गया
और वो इस मुल्क के लिए एक रास्ता हुआ जख्म बन गया। अवाम की टैक्स से उसकी ज़रूरतें पूरी करने लगे, उसके खर्चे बर्दाश्त करने लगे। भाई न इदारे आपसे चल रहे हैं, न मुल्क के सिक्योरिटी मामलात आपसे चल रहे हैं, तो फिर आप कैसे मुल्क के हुक्मरान बने हुए? छोड़ो इसको, अवाम को अपने हकीकी नुमाइंदे मुंतखब करने दो, उसके ज़रिए मुल्क को चलाओ। अवाम को अपने इक़्तिदार आला का मालिक बनाओ तो हर एक अपने वतन की हिफाजत करे। बहुत बहुत शुक्रिया। बरतानिया जे इलाइक़े ब्रेडफोर्ड में तहरीक इंसाफ़ जे कारकुननि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। बरतानवी शहर ब्रेडफोर्ड में पाकिस्तान कौंसलेट आॾो एहतजाज कयो वियो, जंहिं दौरान हुकूमत ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। पाकिस्तानी हुकूमत मूजिबि एहतजाज दौरान फील्ड मार्शल खे मारण जूं धमकियूं पिणु ॾिनियूं वियूं ऐं चयो वियो त खेसि कार बम धमाके में क़तल कयो वेंदो। जॾहिं त पाकिस्तान बरतानिया खां मुतालबो कयो आहे त जांच ऐं सुञाणप बाद वाक़े में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। जॾहिं त बरतानवी हाई कमीशन वाज़िह कयो आहे त बरतानिया में पुलिस ऐं प्रोसिक्यूटर आज़ादी सां कमु कनि था। जेकॾहिं परॾेही हुकूमत खे यकीन आहे त को ॾोह कयो वियो आहे त उनखे बरतानिया में पुलिस लाइन्स ऑफिसर ज़रिए समूरा लाॻापियल सबूत फ़राहम करणु घुरिजनि। जेकॾहिं को ॾोह कयो वियो आहे त सबूत ॾिना वञनि, उन जे बुनियाद ते जांच करे कार्रवाई कई वेंदी। जीअं सिंध क़ौमी मुहाज़ ज़िले कांग्रेस जो इजलास जसकम जे जनरल सेक्रेटरी अब्दुल फ़ताह चना जी सदारत हेठि थी गुज़रियो, जंहिंमें जसकम ज़िले सदर इनायत ओढो, सेक्रेटरी सैफुद्दीन सरकी, प्रेस सेक्रेटरी सरमद सरकी, मालियात सेक्रेटरी नवीद, ज़िले हैदराबाद जे चीफ ऑर्गेनाइज़र आफ्ताब अली सरकी ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते बदअमनी समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते वीचार वंडिया विया, जॾहिं त तनज़ीमी सूरतहाल ते पिणु ख़्यालनि जो इज़हार कयो वियो। उन मौक़े ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मरकज़ी सेक्रेटरी अब्दुल फ़ताह चना चयो त सिंध में इंतिहाई गणती जोगी सूरतहाल आहे। बदअमनी जे करे ख़ौफ़ वारी फ़िज़ा आहे। सिंध जा उत्तर वारा इलाइक़ा बदअमनी जे करे सभ खां वधीक मुतासिर आहिनि। हुन मुतालबो कंदे चयो त फज़ीला सरकी ऐं प्रिया कुमारी खे बाज़ियाब करायो वञे। सिंध में जेको क़बाइली झेड़ा ऐं क़बाइली तकरार हलनि पिया, जंहिंजे करे हे उत्तर साइड वारो सॼो इलाइक़ो मुतासिर आहे ऐं ॼण माण्हुनि में ख़ौफ़ वारी सूरत हाल आहे। माण्हू पंहिंजी रोज़गारनि जे लाइ परेशान आहिनि। ॾींहं ॾिठे जो ख़बरूं पवनि थियूं त हुतां मोटरसाइकिल फुरिजी वई, हुतां फुर कंदे कंहिंखे गोलियूं लॻियूं, त ॼण ईअं खणी चइजे त लाक़ानूनियत जो राज आहे। असां चवंदासीं त जेकॾहिं कानून आहे त पोइ उन कानून ते अमल थियणु खपे ऐं इहे क़बाइली तकरार जेके आहिनि इहे ख़तमु थियणु खपनि। ऐं असां उन सरदारनि खे ऐं इन झेड़ींदड़ धुरिन खे बि इहा अपील कंदासीं त तव्हां हिक ॿिए जा बचा ऐं हिक ॿिए जा भाइर न कहो। तव्हां पाण में सभु भाइर आहियो ऐं पाण में ॿधी इतफ़ाक़ ऐं इतिहाद सां वक़्तु गुज़ारियो। उनखां अलावा 17 जनवरी ते साईं GM साहिब जी सालगिरह आहे सन में, जेका असां GSN क़ौमी मुहाज़ पारां मल्हाए रहिया आहियूं। सॼी सिंधी क़ौम खे इहा अपील कंदासीं त मुफ़क्कर आज़म रहबर सिंध साईं GM साहिब जी 17 जनवरी ते जेका सन में असां सालगिरह मल्हाए रहिया आहियूं, उन सालगिरह में सिंधी क़ौम खे वधि में वधि शिरकत करणु खपे। ॿियो इहो तव्हां ॾिसो पिया त सिंध में हथु वठी जेका धारी आबादकारी कराए सॼे मुल्क मां अफ़गाननि खे कढियो पियो वञे, पर ख़ासि करे सिंध जे शहरनि में अफ़गाननि खे हथु वठी आबाद कयो पियो वञे ऐं सिंध जूं ज़मीनूं कारपोरेट फार्मिंग ऐं ॿिए मुख़्तलिफ़ नालनि सां धारियनि माण्हुनि ऐं धारियनि ॿाहिरि आयल इदारनि खे ॾिनियूं पियूं वञनि। जंहिंजे करे असां सिंधी क़ौम खे इहा अपील कंदासीं त उथो सुजाग थियो, पंहिंजे वतन जी, पंहिंजे क़ौम जी ऐं पंहिंजे मारू माण्हुनि जी वारसी कयो त जीअं पाण पंहिंजो वतन आज़ादु कराए सघूं ऐं पंहिंजा हक़ हासिलु करे सघूं। अहिड़ा नीमक हराम माण्हू बि आहिनि जेके खाइनि पीअनि असांजो, रहनि असांजी धरती ते ऐं असां सां ई बदनीयती कनि था। असांजे कल्चर ऐं असांजे सकाफ़त सां उन्हनि हथु चुरांद कई आहे, जंहिंजी असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। अजरक असां पंहिंजे मथे ते ॿधंदा आहियूं, असां पंहिंजे कफ़न तौरु इस्तेमालु कंदा आहियूं, असां पंहिंजी नियाणियूं जेके साम्हूं हूंदियूं आहिनि उन्हनि जे मथनि ते रखंदा आहियूं। असांजे लाइ असांजो कल्चर, असांजी सकाफ़त, असांजो अजरक ईअं खणी चइजे त तमामु मान मर्तबे वारो आहे
इन जी असां भली माफ़ियूं वठनि कंहिंजे जेकॾहिं पटको लाहे उन खां माफ़ी वठिजे त उहा शइ वापसि कोन थींदी, पर उन्हनि माण्हुनि जी जेका ज़हनियत आहे उन्हनि जे ज़हननि में जेको सिंध जे लाइ ऐं सिंध जी सकाफ़त जे लाइ गंद भरियल आहे, घटि में घटि उहो सिंधी माण्हुनि ॾिसी वरितो। सो प्रिया कुमारी जो जेको मसइलो अचे थो उन में सौ सिधो ख़ुर्शीद शाह जो नालो अचे थो, उन जे भाणेजनि जो नालो अचे थो, पर उहे एतिरा सघारा ऐं ताक़तवर आहिनि जो उन्हनि जो केरु नालो वठण जे लाइ तयारु न आहे। पर जेकॾहिं इहा प्रिया कुमारी ऐं फज़ीला सरकी कंहिं सरदार, कंहिं जागीरदार, कंहिं जनरल जी धीउ हुजे हा त मुंहिंजो ख़्यालु आहे अॼु ॿेलनि खे बाहियूं हुजनि हा ऐं उहे ज़रूरु बाज़ियाब थियनि हा। वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां मुफ़्कर आज़म रहबर सिंध साईं GM सैयद जी सालगिरह भरपूर नमूने सां मल्हाइण जो ऐलान कयो वियो आहे। वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां हिन साल बि हर साल वांगुरु मुफ़्कर आज़म रहबर सिंध साईं GM सैयद जो जनम ॾींहुं भरपूर नमूने सां मल्हायो वेंदो। वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे अॻुवाणनि डॉक्टर हिदायत भुट्टो, हाजन कल्होड़ो, आसिफ़ पंवर ऐं ॿियनि चयो आहे त अमेरिका, इंग्लैंड, कैनेडा समेत मुख़्तलिफ़ मुल्कनि में वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां साईं GM सैयद जी सालगिरह निहायत अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हाई वेंदी। साईं जी ज़िंदगी, जदोजहद, फ़िक्र ऐं फ़लसफ़े ते वीचार वंडिया वेंदा। सिंध जे हिन अज़ीम फ़र्ज़ंद खे संदसि लाज़वाल जदोजहद ते भरपूर भेटा पेश कंदासीं। संदसि ॾिनल फ़िक्र जी रोशनी में वतन ऐं उनजे मारवड़नि जी ख़ुशहाली, ख़ुददारी ऐं अॼु वञाइल राहूं ऐं पेचरा ॻोल्हण बाबति वीचारियो वेंदो। कोटड़ी साइट में सिंध यूनाइटेड लेडीज़ फ्रंट जी मेज़बानी हेठि GM सैयद जी न्याणी डॉक्टर जीजी दुरेशावार जी 29वीं वरसी मल्हाई वई। वरसी तक़रीब सैयद ज़ैन शाह जी सदारत हेठि थी गुज़री। तक़रीब में वॾे तइदाद में तनज़ीम जे कारकुननि औरतनि शिरकत कई। सिंध यूनाइटेड पार्टीअ जे सदर सैयद ज़ैन शाह जलसे खे ख़िताब कंदे चयो त GM सैयद पंहिंजे नियाणियुनि जी बि बहितरीन तरबियत ऐं परवरिश कई, जंहिंजो मिसाल डॉक्टर जीजी दुरेशावार मौजूदु आहे। साईं GM सैयद नियाणियुनि खे आला तालीम लाइ तवजह ॾियारी। सैयद ज़ैन शाह चयो त हिन वक़्तु कोटड़ी साइट में बुनियादी सहूलियतूं न आहिनि। इलाइक़ो बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे, जंहिंजी वाज़ह ॻाल्हि साइट में पाणी टैंकर माफ़िया सां गॾोगॾु हितां जा चूंडियल MP आहिनि, जेके तव्हांजे वोटनि तां सोभारा थिए कयल वाइदा पूरा नथा कनि। वफ़ाक़ी तनज़ीमनि वटि अवाम खे सहूलियतूं ॾियण वारो मनसूबो रुॻो ऐलाननि ताईं महदूदु आहे। मुंहिंजे मथां कोटड़ी, नूरियाबाद ज़िले जामशोरे में रोड बंदि करण जा अलॻि अलॻि केस दाख़िल कया विया आहिनि। उनजे बावजूदि मां सिंध जो केस विढ़ण लाइ मुल्क जे मुख़्तलिफ़ हिसनि में दौरा करे उते सिंध सां थींदड़ नाइंसाफ़ियुनि ऐं बरबरीत ख़िलाफ़ केस विढ़ां पियो। हमेशह दुनिया तरक्की जे तरफ़ पई वञे। कहिड़ो मसइलो जो अञा असांजो माण्हू बुनियादी बिजली, पाणी, गैस, बुनियादी तालीम, इंसाफ़, असांजे ग़रीब माण्हुनि लाइ बुनियादी तरक्की छो कोन्हे? असांजी ईंदड़ नई कॉलोनी पुरानी कॉलोनी खां सुठी छो न आहे? त सम्झ में अचे थो त मुल्क जे अंदरि मफ़ाद परस्त हज़ारनि जा टोला जेके सियासत जे नाले में, माण्हुनि खे इलेक्शन जे नाले में, हुकुमरानी जे नाले में माण्हुनि खे ग़ुलाम बणाए वेठा आहिनि। पाण शख़्सी तरह से मालदार थियनि था ऐं पोइ उहे सियासतदान हुजनि या उहे बेमान कामोरा हुजनि जेके हीअ ऑफिसर या ऑफिसरूं तव्हां खां रुश्वतूं वठी कनि था कमु। इन्हनि जे ज़रिए माण्हुनि खे महरूम रखियो वेठा आहिनि, माण्हुनि खे फरीद पिया जे तौर ते उहे 5000 माण्हू त ख़ुशहाल थी विया आहिनि, पर असां सिंध जा 6 करोड़ माण्हू उहे अञा पसमानदा ज़िंदगी गुज़ारीनि था। इन पसमानदगी खे हिकिड़ो दुरुस्त करणु मुल्की निज़ाम खे ठीक करण जे ज़रिए ऐं ॿियो इख्तियार तव्हांखे असांखे मिलियल आहे त पंहिंजी क़यादत तब्दील करे ऐं इंसाफ़, ईमानदारी ऐं उन सां उहा नुमाइंदगी मोकिलियो। उहा भले यूनियन काउंसिल खां वठी हुजे, उहा टाउन कमेटी खां हुजे, म्यूनिसिपल ताईं हुजे, MPA ताईं हुजे, MNA ताईं हुजे। इन जे ज़रिए चेंज आणियो। दौलत ते
उहे कामोरा ऐं सियासतदान उहे उन में अखियूं जो ठाहिनि ऐं पोइ नयूं नयूं स्कीमूं ठाहींदा वञनि, सामूंडी पटी विकिणनि, ग़ैर मुल्कनि खे कंपनियूं आणे उन्हनि खे कारोबारनि में आणी उन्हनि सां भाईवार थियनि, हितां मुल्क लुटे धारियुनि मुल्कनि में वञी पैसा गॾु कनि ऐं पंहिंजा महल ठाहिनि ऐं असां अञा बुनियादी ज़रूरतुनि खां त असांखे पाणी, वाटर सप्लाई जो पाणी असांखे मिले पाइप जे ज़रिए। उन करे मुस्तक़बिल असांजे अवाम जो अॼु जी हालत खां बि तव्हांजे ईंदड़ नस्लनि जो अञा वधीक पोइते थींदो, उनखे कीअं बचाइजे। उन करे तव्हां ॾिठो हूंदो सिंध नेशनल पार्टी हर माज़ ते विढ़े थी, उहा सिंध सां थींदड़ नाइंसाफ़ी, उहा सिंध जे पाणीअ ते थिए या को धाड़ो लॻे थो या सिंध जे सूबे जे वहदत ते हुजे, उन को बि धाड़ो लॻे थो त पंहिंजे वतन दोस्त माण्हुनि सां गॾिजी, पंहिंजे अवाम सां गॾिजी हिकु नुकाती ॿ नुकाती इतिहाद करे ऐं सिंध जे दिफ़ा जे हर अवल दस्ते में अॻियां अॻियां मज़बूत किरदारु अदा करे थी। कोटड़ी में मुनक़िद कयल वरसी तक़रीब खे ख़िताब कंदे SUPA जे सीनियर नायब सदर रोशन अली बुरड़े चयो त शहीद बेनज़ीर भुट्टो जे नाले सां औरतुनि खे तज़लील जो निशानो बणायो वञे थो। इलेक्शन वक़्तु PP वारा औरतुनि खे ख़ौफ़ ॾींदा आहिनि, जेकॾहिं तव्हां वोट बेनज़ीर भुट्टो खे न ॾिनो त तव्हांजा क़िस्त वारा पैसा बंदि थी वेंदा। हुक्मराननि आवाम खे रोज़गार, हुनर, तालीम खां महरूम रखियो आहे, जॾहिं त म्यूनिसिपल कमेटी बुल्हाड़ी वॾे खां वॾी MC आहे, पर हिते आवाम खे पीअण जो पाणी मुयसरु नाहे। जॾहिं त लेडीज़ विंग फ्रंट जे मरकज़ी अॻवाननि जास्मीन थेबो, सदफ़ मेमण, एडवोकेट अस्मा, शाजिया सोलंकी, पिरह मोहसिन, नाज़िया सोलंकी ऐं ॿियनि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त रोशन समाज लाइ पंहिंजे नियाणियुनि खे तालीम ॾियारियो, हुनर सेखारियो, उन सां ई औरतुनि में सुजाॻी ईंदी। सॼी सिंध बदअमनी जी बाहि में सड़ी रही आहे। पुलिस पारां हिकु तरफ़ जाली मुक़ाबला कया पिया वञनि त ॿिए पासे वरी नाइंसाफ़ियूं पिणु वधी वियूं आहिनि। मेरापुर पुलिस पारां मुबैना मुक़ाबले में 2 ॼणनि खे मारण जी दावा कई वई। पुलिस पारां अशरफ नूनारी ऐं वकार नूनारी खे मारण जी दावा कई वई ऐं इहो बि चयो वियो त 2 ॼणा ॾोहारी आहिनि ऐं उन्हनि ख़िलाफ़ु केतिरा ई केस दाख़िल कयल आहिनि। मेरापुर पुलिस जे मुबैना मुक़ाबले में मारिजी वियल 2 ॼणनि जे वारस औरतुनि हंजूं हारींदे अस्पताल में ॿुधायो त पुलिस असां सां वॾो ज़ुल्म कयो आहे। मसमात ज़ीनत नूनारीअ जो चवणु हो त मुंहिंजे भाउ ऐं सौट खे पुलिस क़तलु करे छॾियो आहे। पुलिस असांजा ॿिया घर भाती पिणु बेगुनाह खां बे खणी वई आहे, जिन में मसमात पठाणी, मुजाहिद, ज़ाहिद, ज़ुल्फ़कार ऐं मासूम बारड़ी सीरत शामिल आहिनि। हुननि मुतालबो कयो त वाक़े जी शफ़ाफ़ जांच कराई वञे ऐं इंसाफ़ ॾियारियो वञे। कंदकोट में बदअमनी बरक़रार रहे। कंदकोट ऐं कश्मीर में रहवासियुनि जे एहतिजाजनि बावजूदि अमन अमान कराइण लाइ हुकूमत पारां के बि क़दम नाहिनि खयां विया, जॾहिं त कश्मीर जो मग़वी वापारी भुंग भरे बाज़ियाब थी वियो आहे। कश्मीर मां 1 महीनो अॻु अगवा थियल वापारी नंदलाल भुंग भरे बाज़ियाब थी घर पहुची वियो। पुलिस वापारी खे मुक़ाबले दौरान ॾोहारियुनि वटां बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे। पुलिस मूजिबि SSP कश्मीर जी अॻवाणी में कचे में ॻुझे इतला ते कार्रवाई करे मग़वी वापारी खे बाज़ियाब कराए वरितो। ॿिए तरफ़ इलाइक़े में चोबोल आहिनि त वापारी नंदलाल जी बाज़ियाबी भुंग भरण एवज़ थी आहे, जॾहिं त पुलिस का बि कार्रवाई नाहे कई। MPA मुमताज़ जखराणी ऐं SSP जेकमाबाद कलीम मलिक विच में छिकताण बरक़रार। MPA जे वेझे साथी समेत गिरफ़्तार थियल 8 ॼणा ज़मानत ते जेल मां आज़ादु थी घर पहुची विया आहिनि, जॾहिं त आज़ादु थियल शहरियुनि जे मान में तक़रीब पिणु मुनक़िद कई वई, जंहिंखे ख़िताब कंदे हिंदू पंचायत जे सदर लालचंद चयो त SSP कलीम मलिक जूं ज़्यादतियूं वधी वियूं आहिनि, खेसि बख़्श न कंदासीं। हिंदू पंचायत जे सदर वॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ॿियनि खे अपील कई त SSP कलीम मलिक जे ज़्यादतियुनि जो नोटिस वरितो वञे। यादि रहे त MPA मुमताज़ जखराणी गढ़ी खैरे में बदअमनी जो ज़िम्मेवार SSP खे क़रार ॾिनो हो, जंहिं ते SSP कार्रवायूं कयूं,
पुलिस MPA ममताज़ जखराणी जे वेझे साथी सचानंद जे होटल ते चढ़ाई करे सचानंद, संतोष कुमार, गोबंद राम, सागर कुमार, सनी कुमार, नदीम चन्ना, जुनेद सुमरो, काशिफ बिरोही, सदीक दायो ऐं फैसल पठाण खे गिरफ़्तार करे संदन कब्ज़े मां शराब जूं 18 बोतलूं ऐं 2 शीशा हुक्का हथ करण जी दावा कंदे केस दाख़िल कयो। समूरनि शहरियुनि खे अदालत में पेश कयो वियो। अदालत 3 जवाबदारनि जी ज़मानत मंज़ूर कई, जॾहिं ते MPA ममताज़ जखराणीअ जे वेझे साथी सचानंद समेत 8 जवाबदारनि खे जेल मोकिलण जो हुकुम ॾिनो, जिन खे काल्ह ज़मानत ते आज़ादु कयो वियो। यादि रहे त गढ़ी खैरे में हिंदू बिरादरी सां तालुक़ु रखंदड़ वापारियुनि खां भतो तलब कयो वियो हो। ॾोहारियुनि तरफ़ां भतो तलब करण ख़िलाफ़ वापारियुनि पारां एहतिजाजी तहरीक शुरू कंदे शहर में 2 ॾींहं शटरबंद हड़ताल कई वई हुई, जंहिं ते चूंडियल नुमाइंदा पिणु वापारियुनि वटि यकजहती लाइ पहुता हुआ। जंहिंखां पोइ ममताज़ ऐं SSP में तकरार शुरू थियो। हिंदू बिरादरी सां तालुक़ु रखंदड़ माण्हुनि खे पुलिस पारां गिरफ़्तार कयो वियो हो, जॾहिं त ॾोहारियुनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई नाहे कई वई। दादू म्यूनिसिपल कमेटी जा मुलाज़िम पंहिंजे मुतालबनि जी मञता लाइ रस्तनि ते निकिरी आया। म्यूनिसिपल मुलाज़िम यूनियन जे सॾ ते मुर्तज़ा भंड, मंज़ूर सोलंकी, वाजिद चांडियो, मोहम्मद बख़्श शाहाणी ऐं ॿियनि प्ले कार्ड खणी प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो। मुज़ाहिरीन सिंध हुकूमत पारां जून बजट में ऐलानियल वाधो पघार न मिलण, रिटायर्ड मुलाज़िमनि खे मराहतो न मिलण ऐं ॿिनि मुतालबनि लाइ एहतिजाज करे रहिया हुआ। उन मौक़े ते मुज़ाहिरीन दाहियो त 5 महीननि खां 12% वाधो पघार अञा ताईं मुलाज़िमनि खे न मिली सघी आहे। 7 करोड़ माहिवार बजट बावजूदि मुलाज़िमनि खे इंक्रीमेंटूं न पियूं मिलनि। चेयरमैन पीर दानिश, CMO मुख्तियार राहपोटो ऐं अकाउंटेंट जावेद राहपोटो मिली भगत करे बजट ते हर महीने हथ साफ़ करे वञनि था। हुननि चयो त 440 मुलाज़िम आहियूं, जंहिंजी माहिवार बजट 3 करोड़ जे लॻभॻि आहे। हर महीने 4 करोड़ खां वधीक रक़म करप्शन जे वर चढ़ी वञे थी। मुलाज़िमनि खे हिरासां करे गैर क़ानूनी तौरु पघारनि मां हर महीने कटौती पिणु कई वञे थी। हुननि चयो त चेयरमैन ऐं कामरनि जी गठजोड़ सबबि मुलाज़िमनि खे हक़ न पिया मिलनि। रहियल वाधो पघारूं, इंक्रीमेंट, रिटायर्ड 50 मुलाज़िमनि खे मराहतूं न मिलियूं त ऑफिस जी तालाबंदी करे कमु छॾ हड़ताल कंदासीं। कंबर मां 2 महीना अॻु खंबे गुम कयल नौजवान सिकंदर गोपांग जी गिरफ़्तारी कंहिं बि थाणे ते ज़ाहिर न थी। नौजवान जी बाज़ियाबी लाइ प्रेस क्लब आॾो अलामती बुख हड़ताल करे सिकंदर गोपांग खे आज़ादु कयो जा नारा हंया विया। उन मौक़े ते मोहम्मद जान बिरोही, सजाद गोपांग, कामरेड अयाज़ मीरजत ऐं ॿियनि चयो त सिकंदर गोपांग खे ज़रई ज़मीन तां रियासती इदारनि जे अहलकारनि खंबे गुम कयो, जेतोणीकि नौजवान जो कंहिं बि सियासी तनज़ीम सां को वास्तो नाहे। पाकिस्तान जे आइन मूजिबि कंहिं बि शहरी खे गैर क़ानूनी तौरु क़ैद में नथो रखी सघिजे, पर हिते उनजो उबतड़ थी रहियो आहे। हुननि चयो त केतिरनि ॾींहंनि खां एहतिजाज कयूं पिया, पर न नौजवान जी गिरफ़्तारी ज़ाहिर कई वई, न खेसि कंहिं कोर्ट में पेश कयो वियो। 2 महीननि खां गुम कयल नौजवान जा घर-भाती सख़्त परेशानी में मुब्तला थी विया आहिनि। हुननि वधीक चयो त जेकॾहिं सिकंदर गोपांग कंहिं ॾोह में मुलविस आहे त खेसि अदालत में पेश कयो वञे। हुन सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस ऐं वसवारनि खे अपील कई त नोटिस वठी नौजवान खे आज़ादु करायो वञे। ॾेई ऐं भरपासे में मनशा जे विकिरे नौजवान नस्ल खे तबाह करे छॾियो। मनशा जे विकिरे ख़िलाफ़ शहरियुनि नाथो वाढो ऐं अमीर बख़्श जी अॻुवाणी में शहीद फाज़िल राहू चौक ते एहतिजाजी धरणो हंयो। उन मौक़े ते हुननि चयो त पुलिस जी कन लाटार सबबि मनशात विकिरो थी रही आहे, नौजवान नस्ल तबाह थिए पियो। हुननि मुतालबो कयो त फौरी तौरु मनशात विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। जेकॾहिं कार्रवाई न थी त बुख हड़ताल कंदासीं। कुबो, सईद ख़ान ऐं शदाद कोट समेत कंबर ज़िले जा रहवासी रेल जे पुरसकून ऐं महफ़ूज़ सफ़र खां महरूम बणियल आहिनि। कंबर जेकमाबाद ट्रेन सर्विस 27 सालनि खां बंदि पियल आहे। 27 साल अॻु वफ़ाक़ी हुकूमत ख़सारो ॼाणाए कंबर जेकमाबाद ट्रेन सर्विस बंदि करे छॾी हुई। ट्रेन बंदि थियण जे करे रेलवे स्टेशनूं वीरान थी वियूं। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में प्लेटफार्मनि तां लोह समेत समूरो सामान चोरी थी चुको।
समाजी अॻुवाणनि चयो आहे त ट्रेन सर्विस लाइ आवाम खे सवली ऐं सस्ती सफ़री सहूलियत फराहम कई वञे। काछे में क़बीलाई तकरार जे ख़ात्मे लाइ क़ौम परस्त औरत अॻुवाण नायाब सरकश सिंधी ऐं चङनि मुड़ुसनि ते ॿधल अमन काफ़िलो मक़तूल अलीगुल चांडियो जे वारसनि वटि ॻोठ मीर हसन चांडियो पहुतो। फरीदाबाद वेझो अमीर चांडियो ऐं रुस्तम चांडियो जे धुरियुनि विच में हलंदड़ खूनी तकरार जे ख़ात्मे लाइ क़ौम परस्त औरत अॻुवाण नायाब सरकश सिंधी ऐं पीर ऑफ मेहड़ सैयद मोहम्मद शाह जी अॻुवाणी में अमन काफ़िलो काछे जे ॻोठ मीर हसन पहुतो। अमन काफ़िले में शहरी इतिहाद मेहड़ जो अब्दुल सत्तार चन्ना, हुज़ूर बख्श मारफाणी, रईस रांझन रिंद वॾेरो, दीदार जांवरी, SUP ज़िले सदर सिकंदर सोढर, फारूक सुमरो, कामरेड ख़ादम हुसैन चांडियो ऐं ॿिया शामिल हुआ। उन मौक़े ते नायब सरकश मक़तूल अलीगुल चांडियो जे भाउ रईस अमीर अली चांडियो ऐं ॿियनि खे तकरार ख़तमु करे ठाह करण जी अपील कई, जंहिं ते रईस अमीर अली चांडियो आयल अमन काफ़िले जे अॻुवाणनि खां 2 ॾींहनि जी मोहलत तलब करे वरिती। कोटड़ीअ जे ॻोठ गुडा कॉलोनी में हथियारबंदनि घर में घिड़ी औरत हाजरा चांडियो खे ॿार समेत अगवा कयो। इन हवाले सां कोटड़ी जे रवासी मंठार अली चांडियो ॿुधायो त ज़ाहिद मीराणी हथियारबंदनि सां गॾिजी मुंहिंजी ज़ाल ऐं पुटु असदुल्ला खे अगवा करे वियो आहे। टेलीग्राफ पोस्ट ते NC दाख़िल पुलिस अञा ताईं का बि असराती कार्रवाई न कई आहे। हुन मुतालबो कयो त ज़ाल जो निकाह मथां निकाह कराए वियो बाजियाब कराए इंसाफ़ फराहम कयो वञे। सिंधड़ीअ में सियासी समाजी धुरियुनि पारां तालुके एजुकेशन ऑफिसर प्राइमरी अमीर बख्श पांवर खे हटाइण ख़िलाफ़ मिठड़ाऊ कैनाल मोरी खां सिंधड़ी प्रेस क्लब ताईं 3 किलोमीटर पैदल मार्च करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते असद शर, ग़ुलाम फारूक बिरोही, फ़कीर मोहम्मद बख्श महर, रुखसाना शर ऐं ॿियनि चयो त अमीर बख्श पांवर खे फ़ौरी तौर बहाल करे सिंधड़ी तालुके में मुक़ररु कयो वञे। जाम साहिब जे माज़ूर तबिके पारां ख़ादम हुसैन शेख, ज़ुल्फ़कार शर ऐं ॿियनि जी अॻुवाणी में नौकिरियुनि में नज़रअंदाज़ करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणु हो त असां माज़ूरनि सां हर इदारे में माटेली माउ वारो सलूक कयो वञे थो। ताज़ो 1 खां 4 ग्रेड में 5% माज़ूर कोटा तहत नौकरियूं ॾियण जो हक़ हुअण बावजूदि असां जाम साहिब वासियुनि खे हिकु बि नौकरी नाहे ॾिनी वई। हुननि चयो त जेकॾहिं माज़ूरी सर्टिफिकेट ठाहिराइण वञूं था तॾहिं बि असांखे रुलायो वञे थो, धिका थाबा ॾिना वञनि था। माज़ूरनि जे नाले ते ईंदड़ नौकरियूं वज़ीफ़ा बि ऑफिसर खाई था वञनि। असां माज़ूर बि इंसान आहियूं, असांजा बि हक़ आहिनि, असांजो औलाद बि आहे, उन जी परवरिश लाइ बि असांखे परेशानियुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। हुननि चयो त असां गुरबत ख़तमु कंदासीं, हर शोबे जे माण्हू खे पंहिंजा हक़ ॾींदासीं, पर पीपल्स पार्टी मज़दूरनि लाइ अॼु ताईं को बि रिलीफ नाहे ॾिनो। बेनज़ीर इनकम सपोर्ट जे नाले ते सफ़ेद पोश माण्हू बि वज़ीफ़ो खाई रहिया आहिनि। अवामी तहरीक चयो आहे त सिंध ख़िलाफ़ मुसलसल साज़िशूं थी रहियूं आहिनि। सिंध पब्लिक सर्विस कमीशन पारां पिणु नौकरियूं विकिरो कयूं वञनि थियूं, मेरिट जी लताड़ कई वञे थी। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद काचार ऐं ॿियनि पंहिंजे जारी कयल बयान में कयो आहे। अॻुवाणनि चयो आहे त हिन भेरे ख़तरनाक मुहिम हलाई वञे थी। सिंध ख़िलाफ़ जेके साज़िशूं कयूं वञनि पियूं उन्हनि जी असीं मज़मत करियूं था। कंहिं बि सूरत में साज़िशूं कामयाबु थियणु न ॾींदासीं। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणे ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾां ख़ैर। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन